नाज़रीन नवां जतोई लॻ नूरपुर नौशर फिरोज़ लिंक रोड ज़बून हाल बणिजी वियो आहे। वरियनि खां रोड जी मरम्मत न थियण सबबि रोड ते गाॾियुनि त छा पर पंध हलण बि मुहाल बणिजी वियो आहे। रोड ख़राब हुजण करे रहवासी सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। उन हवाले सां पेश आहे शाबान अबड़ो जी ही रिपोर्ट। जेतनानी हिन वक्त मौजूद आहियां नवां जतोई भरिसां नूरपुर नौशर फिरोज़ लिंक रोड ते, जिथे रोड के अंधा अंधा वॾा खॾा पइजी आहिनि। ईंदड़ ऐं वींदड़ जेका माण्हू आहिनि सो सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। अचो त हिन हवाले सां ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं हितां जे रहवासियुनि खां ऐं ईंदड़ वींदड़ माण्हुनि खां त हिन जो वधीक छा चवणु आहे। असांजो रोड सॼो पटिजी वियो आहे। 10 साल असां दर पदर आहियूं, बचड़ा परेशान, सॼी दुनिया परेशान आहे हिन रोड लाइ। हीउ रोड ठहे ई कोन थो। 10 साल रुगो दिला सां अॼु थो ठहे सुभाणे थो ठहे। 10 साल केरु असांखे रोड कोन थो ठाराइजे। असां ग़रीब माण्हू काॾे वञूं, मिसकीन माण्हू। असांजो गुज़ारो हिन रोड ते रोज़ी कंदा आहियूं, 150 कमाईंदा आहियूं। असांजो रोड पटिजी वियो आहे। असां छा ते कमायूं। असां जेका गाॾी वायूं था ख़राब थी पए, कंहिंजा रश्का बेरिंग भाॼी था पवनि, कंहिंजा टायर पंचर, कंहिंजा टायर निकिरियो था वञनि। असां दर पदर आहियूं। तयार थी वियो आहे, केरु ठाराइण लाइ तयारु कोन आहे। घणनि ॾींहंनि खां बंदि पियो आहे। इहे रस्ता सफ़ा ख़राब थी विया आहिनि। नूरपुर खां वठी नवां जतोई ताईं नथो ठहे। केतिरा टाइम थी वियो आहे। सदूजन वारो बि ठही वियो आहे, मोड़े वारो बि ठही वियो आहे, होॾां बि ठही विया आहिनि, ॾेपारजन वारो, मिठियाणनि वारो ठही वियो आहे। हीअ रोड छो नथो ठहे। 15 साल रोड ख़राब लॻो पियो। असांजा मोरियूं भॻल आहिनि। हेॾा नवां जतोई, हेॾा टी दगी ऐं नौशर फिरोज़ खां रोड नओं ठहियल आहे। मिठाणे खां वठी नौशर फिरोज़ ताईं असांजो नूरपुर वारो रोड अॼु ताईं न आहे ठहियो। ऐं सरकार का बि अॼु ताईं वॾेरा ख़ामोश वेठा आहिनि। सभई रेस पीपल पार्टी वारा सभई वॾेरा ख़ामोश वेठा आहिनि। रोड जी तकलीफ़ आहे। तव्हां चौदगी खां वठी वेंदे अबड़ान शहर ताईं तमामु रोड ख़राबु आहे। असां हाणे सुबुह 10 बजे खां वियाऊं था, निकितो आहियां 10:30, मुनो कलाक लॻी वियो आहे एसी ते। तमामु तव्हां पाण ॾिसो था रोड जी कहिड़ी हालात लॻी विया। पर महिरबानी हिन रोड खे इलाही टाइम थी वियो आहे। रोड ठही वञे त अञा वधीक बहितर आवाम जे लाइ हर शइ जे लाइ सहूलियत थींदी। सदूजा रोड कोन्हे, ज़ुल्म आहे, रक्षो कोन थो हले। ॿियो 3 ॾींहं अटे जी कयूं, रोज़ी जी कयूं, छा कयूं असां बचड़ियल माण्हू। हीउ जेको आहे ॾाढो असांखे परेशान कयो रोड। हीउ परेशान आहिनि मज़दूर। हाणे पे टायर पंचर थी, हाणे केॾा ठारायूं असां। तकलीफ़ आहे। असांखे गवर्नमेंट खे अपील था कयूं, महिरबानी करे असांखे रोड ठाराइजनि। ऐं ग़रीब माण्हू रोज़ी जे लाइ दरबदर आहियूं। ऐं का सहूलियत कोन्हे का असांखे। हीअ बजेटूं वग़ैरह सभु खायो वेठा आहिनि। मुमताज़ चांडियो साहिबु, जतोई साहिबनि खे अपील आहे, महिरबानी करे असां वज़ीर आज़म खे अपील था कयूं त हीअ असांजो कुझु करे ग़रीबनि जो।